टाउन मुलाजिम जो पगारूं टाउन मुलाजिम जो पगारूं टाउन मुलाजिम जो पगारूं गुंडागर्दी 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 जी नाज़रीन असीं इन वक्त मौजूद आहियूं कश्मीर प्रेस क्लब के ॿाहिरियां जिते कश्मीर टाउन कमेटी में जेके बरतरफ़ कयल मुलाज़मीन आहिनि उहे हिन वक्त सरापा एहतजाज आहिनि। इन्हनि कुझु अर्सो पहिरियों भी एहतजाज कयो, मुख़्तसर वक़्फ़े खां पोइ हिकु भेरो ॿीहर एहतजाज ते वेठा आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल वंडियूं त उन्हनि जो हिन एहतजाज जे हवाले सां छा चवणु आहे। असांजा मुतालबा इहा आहिनि त तक़रीबन 5 महीना थी विया आहिनि जेका असांजा मुलाज़िम हिकु बुख हड़ताल ते वेठा हुआ, पघार न मिलिया आहिनि। इन जे करे 15 ॾींहं पहिरियों ई मुसलसल असांजी बुख हड़ताल बि रहो, एहतजाजी मुज़ाहिरा बि आयो, कुझु ऑफिसर आया बि आहिनि जी तव्हांजा मसला हल कंदे मसला हथ न कंदे हे जेको फाका कशी लाइ मजबूर आहिनि, जेके मुलाज़िम ख़ुदकशी लाइ पंहिंजा ख़ुदकशी करण लाइ तयारु थी विया आहिनि। असीं पंहिंजो वज़ीर आला सिंध ऐं बिलावल भुट्टो साहिब अपील कयूं था त असांजा फौरी तौर असांजा पघारूं बहाल कया वञनि, न त असां DC कश्मीर जो बि धरणो हणंदासीं, इन खां बाद प्रेस क्लब कराची ते बि धरणो हणंदासीं। 5 महीना थी विया आहिनि जेका तनख़्वाह बंदि आहिनि। हे सरासर जेको TMO जेको नओं आहे ही गुंडागर्दी करे वियो आहे। जॾहिं खां वठी चेयरमैन साहिब जेको हुयो असांजे तनख़्वाह मुसलसल हलनि पिया, चेयरमैन साहिब वञण खां बाद जेका AC ऐं जेको TMO आहिनि इहे तनख़्वाह नथा करनि। असां तमामु जा तमामु जेतिरा बि मुलाज़िम आहिनि इंशाअल्लाह असां प्रेस क्लब जे धरणो हणंदासीं। हिन तक तक़रीबन 120 मुलाज़िम आहिनि। कोई मुलाज़िमनि जा जेका इहो ई चवणु आहे त असांजो ॾोह कहिड़ो आहे, घटि में घटि असांखे इहो ॿुधाए तव्हांजो हे आहे एॾो बासर्जन जे शख़्सनि जी तरफ़ को रखियलु आहे त को जुओ ई नथो पटे, न उन छा करे थो असांजे मुलाज़िमनि जो फौरी तनख़्वाह ॿाहिरि कयो वञे, न त असां धरणा असांजे एहतजाजी मुज़ाहिरा जारी रहंदा। अदा महिरबानी तव्हांजी। हिते वाक़ई मुलाज़िम जेके आहिनि असां वटि 100 खां मथे आहिनि जेके असांजे पार्टी जे चेयरमैन साहिबु खयां टाउन जे, ऐं उन्हनि जा पघारूं 5 महीना थी विया आहिनि बंदि आहिनि। असुल मसइलो इहो आहे त असांजो ज़िले जो सदर बि आयो, हिननि खे ॿुधायो वियो त मां कोशिशि करे तव्हांजे बहाल कराईंदुसि। मूंखे इहा शइ लॻे थी त असांजे MLAs MPs उहिदेदारनि में को गैप आहे। उन गैप जे करे जेको असांजो वर्कर आहे, जेको असल जियालो आहे, उहो पीड़िजे थो पियो। उन्हनि सां नाइंसाफ़ी आहे। असां तक़रीबन अलाए केतिरे सालनि खां वठी इहो क़यादत खे सभिनि खे ॿुधाईंदा रहिया आहियूं त आया ख़ुदारा बेनज़ीर साहिब जे लावारिस हे वर्करनि बचड़नि खे इन्हनि जी तव्हां ख़्यालु रखियो ताकी ही माण्हू हर मसइले में हिननि हेतिरा साल नौकरी बि कई आहे। पर असांजे चवण जो मक़सदु इहो आहे त हिननि जा ग़रीबनि जा रोज़गार बहाल कयो वञे, हिननि जेके पघार आहिनि उहे हिननि खे ॾिना वञनि। ऐं असांजे ज़िले जे अंदरि हाणे असांजे जनरल सेक्रेटरी वटि माज़ूरनि जा बि सीटूं आयल आहिनि। काफ़ी असांजे पार्टी में वर्कर माज़ूर बि आहिनि। मां सम्झां थो त हिकिड़ी नौकरी बि न मिलंदी, छो जो उहो अधो पाण माज़ूर आहे। मुंहिंजे ख़्याल में इहो पंहिंजे हेठि करे छॾंदो। पर चवण जो मक़सदु इहो आहे कि जो माण्हू चमक धमक खे ॾिसी करे चवनि था त पीपल्स पार्टी सफ़ा अरूज थी आहे हिन टाइम। मूंखे नथो सम्झ लॻे त हिन 4 सालनि में कुझु थियो आहे। साईं तव्हां पीपल्स पार्टी जा आहियो ऐं ज़िले में किथे न किथे कंहिं बि टाइम ते तव्हां मुख़्तलिफ़ उहिदनि ते फ़ाइल बि रहिया आहियो। तव्हां ॿुधायो पीपल्स पार्टी जो मंशूर बि आहे त हिकु ग़रीब खे पंहिंजे जाले खे वर्कर खे घर ॾियणु, नौकिरी ॾियणु, ऐं हीअ जेको आहे ख़ुशूसन उन्हनि जालनि वर्करनि खे ई बरतरफ़ कयो वियो आहे, उनजो छा सबबु आहे? अदान जो मक़सदु इहो आहे, तव्हां ॾिसो न हाणे असांजा दोस्त लैंग्वेज ॻाल्हाईंदा आहिनि त बमनि सां मारियो वियो आहे। हाणे जिन्हनि माण्हुनि खे पॉलिटिकली लैंग्वेज या पॉलिटिकली लफ़्ज़ ॻाल्हाइणु न अचनि, या हिकिड़ा माण्हू ॿाहिरां अचनि, या उहो पंहिंजे वीगोन ते अचनि, वॾा मोतबर ऐं वॾा ख़ानदाननि जा सिफ़ारिशूं कराए उहिदा वठंदा। हालांकि बेनज़ीर साहिब नएं दरे में क़ुर ते सभिनि खे हथु रखायो, जंहिंमें असांजो ज़िले सदर बि इहो त बाबा पंहिंजनि खे न नवाज़ींदो। त असांजे ज़िले में डिवीज़न में तव्हां ॾिसो टोटल घणो करे हिकिड़ी कम्यूनिटी जा उहिदेदार हूंदा। ॿिन्हिनि वर्करनि खे बीबी साहिबनि जे वर्करनि ते हिन दौर में ईअं ॾिठो थो वञे ॼण त हे MQM जा आहिनि, ही वॾा पार्टी जा जेको आहिनि त फर्माबरदार न आहिनि। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु काटल कल्चर खे जेको आहे हिते प्रमोट कयो वियो आहे। ग़रीबनि ऐं वर्करनि जे मथां मुसलत आहिनि। असां आख़िर तक इहो जंग ज़रूरु विड़ंदासीं। बीबी जो वचन थियल आहे। इहा शइ त ॾिसो न, हाणे मां तव्हां हिकिड़ो अजीब सुवालु कयो आहे। मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त असांजे जेकॾहिं चेयरमैन साहिबु असांजे लाइ क़ाबिल एतिराम आकाश जेकॾहिं उहो हाणे चेयरमैन हुयो त असांजो फ़ोन खणंदो हुयो। 5 महीना थी विया आहिनि, फ़ोन कोन थो खणे, न रिस्पॉन्स आहे। जंहिं माण्हू जे लाइ ज़िंदगियूं ॾिनासीं, पंहिंजा ज़िंदगियूं दाव ते लॻायासीं, फ़ोन न खणे। शायदि अॻिते हली जेकॾहिं MP थिए, मिनिस्टर थिए, पोइ त 10 साल ताईं असांखे ओबलाइज न कंदो। पोइ त हितां जा सियासी माण्हू असांखे तरे खाई वेंदा। जीअं हाणे असांखे रिस्क आहे त असांजो साहिबु फ़ोन असांजो नथो खणे, ज़िंदगियूं असां रिस्क ते लॻाए वेठा आहियूं पंहिंजे चेयरमैन जे करे, पार्टी जे करे। अॻिते बि इंशाअल्लाह ताला हिन चेयरमैन जे करे सहार ईंदासीं। वॾे कुवतनि सां मुक़ाबिलो कयो आहे, पर तकलीफ़ थींदी आहे इसरार खान।
तकलीफ़ थींदी आहे पर बासणो न आहे पॉलिटिकल माण्हू इशू असां ॻाल्हि दिलि में रखे न सघंदा आहियूं दिलि जी बाहि तव्हांजे ज़रिए कढूं था त बराए महिरबानी करे हे वर्कर जेके आहिनि जड़ आहिनि पीपुल्स पार्टी जा इहे इसरार ख़ान जा पैदावार आहिनि इसरार ख़ान ई असांजो पैदावार आहे इसरार ख़ान ऐं असल जी हलो कॾहिं जुदा थी नथो सघे पर फ़ोन को वॾो मसइलो न आहे भाईजान। सभ खां पहिरें बिस्मिल्लाह रहमान रहीम मां तव्हांखे इहो ॿुधाइण थो चाहियां त असांजो धरणो तक़रीबन 30 खां 35 माण्हुनि ते मुश्तमिल आहे अॼु जो छो जो असां पहिरें बि 5 ॾींहं हिते बुख हड़ताल ते वेठा हुआसीं। असांजो डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट मीर गुलमोहम्मद ख़ान जखराणी साहबु आयो हो जंहिं असांखे ख़ातिरी कराई त तव्हांखे मां कुझु ॾींहंनि में जेको आहे बहाल कराईंदुसि पर असांखे अॼु महीनो थी वियो आहे मीर गुलमोहम्मद ख़ान जखराणी साहबु बहाल न कराए सघियो आहे सो असां इहो क़दम खणण ते मजबूर थी विया आहियूं त असां मथीं लेवल में बिलावल भुट्टो ज़रदारी साहबु आसफ़ा भुट्टो ज़रदारी साहबु ऐं मुकेश कुमार चावला साहबु ऐं नासिर हुसैन शाह साहब खे तक इहा ॻाल्हि पहुचायूं त थी सघे थो शायदि गुलमोहम्मद ख़ान जखराणी साहब जे हथ में इहे असां वारी ॻाल्हि न आहे त महिरबानी करे ख़ुदा जे वास्ते ही पीपुल्स पार्टी जा वर्कर आहिनि जेका अॼु ॿीहर बुख हड़ताल ते वेठा आहिनि। मां हिकु ॻाल्हि तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां त कल्ह मीडिया ते बाक़ाइदे असांजे पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहबु ऐलान कयो आहे त जेका सिंध मां लाथल बुल्दियात जा मुलाज़िम आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते बहाल कयो वञे पर मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त असांजो DC साहबु असांजो TMO साहब असांखे अलाए छो नथो बहाल करे। असांजा मुतालबा इहा आहिनि त फौरी तौर ते जेका पीपुल्स पार्टी जा वर्कर आहिनि पीपुल्स पार्टी जे वर्करनि खे फौरी तौर ते बहाल कयो वञे जेका टाउन में मुलाज़िम आहिनि। पीपुल्स पार्टी जे वर्करनि खे कढण जो मक़सदु मूंखे त लॻे थो हीउ जेको TMO आहे शायदि PTI जो आहे छो जो पीपुल्स पार्टी जे जेलनि खे कढियो वियो आहे ॿिया त अञा त अॼु तक उन्हनि खे छो नथो कढियो वञे। असांजे MPA जा माण्हू आहिनि असांजे MNA जा माण्हू आहिनि असांजे ॿिए तबिके जा वॾेरे शाही जा माण्हू आहिनि उन्हनि खे पघारूं छो थियूं मिलनि। पीपुल्स पार्टी जे वर्करनि जूं तनख़्वाहूं छो बंदि थी वियूं छा मां इनखां TMO कश्मीर खां पुछण थो चाहियां छा तूं पीपुल्स पार्टी जे ख़िलाफ़ु कमु करे रहियो आहीं त असां तोखे कॾहिं कमु करणु न ॾींदासीं छो जो असां पीपुल्स पार्टी जा जेल आहियूं पंहिंजो हक़ वठी ॼाणूं था। जी हे भुट्टो जी नाज़रीन तव्हां हिते जो वेठल जेके बि मुज़ाहिरीन हुआ उन्हनि जो ॻाल्हियूं ॿुधियूं उन्हनि जो वधीक इहो ई चवणु हुयो त छा जेको TMO कश्मीर आहे उहो PTI जो आहे जो चूंडे करे पीपल्स पार्टी जे वर्करनि खे हटायो वियो आहे। उन्हनि वधीक इहो बि चयो आहे त जेसि ताईं असांजा तनख़्वाहूं जारी न थींदा तेसि ताईं असीं हिन धरणे खे हिते ई रहणु ॾींदासीं। असां हिननि वधीक बिलावल भुट्टो खे अपील कयो आहे त ख़ुदा असां ते रहम कयो असांजी ग़रीबत खे ॾिसो असांजूं तनख़्वाहूं बहाल कयूं वञनि जीअं असां पंहिंजी ज़िंदगी बहितर नमूने गुज़ारे सघूं।